नासिर शिकारपुर जिले में बेघर थियल बरसात मुतासिर शिकारपुर बाईपास रोड ते वेठल आहिनि। मुतासिर खे खेमा ऐं खाद खुराक फराहम न थी सघी आहे। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे शिकारपुर खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर बरकत पिरोही। बेयारो मददगार वेठल आहिनि। पाण उन्हनि बरसात मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। यूसी दफ़े घड़ी करे दे वठो में आया हूं न तंबू आ न कुझु आ न मानी आ न टिकी आ हिते खटा हूंदियूं करे पंहिंजूं बचड़ा जलियूं वेठा आहियूं। सर को टके ई नथो, न को ॼणण वारो आहे न वठण वारो आहे। चावी आहे साईं, इहे बोॾ अची वई आहे, पाणी अची वियो, जायूं किरी पिया आहिनि, कोई काश न बुक ते अची बाल ॾींदा आहिनि। कुझु न मींहुं वसे थो जाए करे थो, ॿार मींहं में हिन में पुसनि था। बाल में हर हिकिड़े खे सभिनी ॿियनि खे मिलिया आहिनि, असांखे मिलिया ई कान। हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हुननि खे खेमा ॾिना वञनि ऐं उन्हनि जे खाद खुराक जो पिणु बंदोबस्तु कयो वञे। साथी रिपोर्टर आगा तारिक पठान सां गॾु बरकत पिरोही, धरती टीवी न्यूज़ शिकारपुर।